अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वसलामुन अला इबादिही अल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या इबादियल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाहा यग़फ़िरुज़्ज़ुनूबा जमीअन इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्हम्दुलिल्लाह, जो कि यह रात बाबरकत ख़त्म और कुरान की रात आ। इन बाबरकत रात में यकीनन अल्लाह तबारक व तआला जी रहमत जी बरसात हले पई। हूँ तो सॼो रमज़ान अल्लाह तबारक व तआला जी रहमत वसे थी मुख़्तलिफ़ नालन सां। पहिरें ॾहाके में अल्लाह तबारक व तआला जी रहमत कुशादगीअ सां, बख़्शिश ऐं आसानीअ सां। ॿिए ॾहाके में मग़फ़िरत जे नाले सां। टे ॾहाके में अल्लाह तबारक व तआला जी रहमत गोया के ॿारनि खे ॻोल्हे थी त बहानो लभे त को माफ़ कयांसि। इन बाबरकत घड़ीअ में पहिरियां हाफ़िज़नि खे पोइ सॼी जमात खे, ख़ुसूसन असांजे भाउ मोहतरम भाई जावेद अहमद खे दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद अर्ज़ कयां थो। तव्हां असां समूरनि जो गॾिजण बि इन नियत सां आहे त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे बि इन बाबरकत घड़ीअ में क़बूल फरमाए। अल्लाह ताला क़ुरान पाक जे इन आयत जे अंदरि फरमायो आहे, उन्हनि बाननि सां मुख़ातब थींदे जेके बाना दुनिया जी ज़िंदगीअ में गुनाह करे 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 हदूं टपी विया। अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदरि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां बाननि सां मुख़ातब थी करे बाननि सां ॻाल्हायो आहे। जिते अल्लाह तबारक व तआला नओं हुकुम नाज़िल कंदो आहे, उते या अय्युहल्लज़ीना आमनू जा लफ़्ज़ बयान फरमाईंदो आहे। अहिड़ा लफ़्ज़ पूरे क़ुरान पाक में 91-92 दफ़ा अल्लाह ताला बयान कया आहिनि। जिते भी नओं हुकुम फरमाईंदो आहे वो या अय्युहल्लज़ीना आमनू जे लफ़्ज़नि सां। जिते वरी अल्लाह तबारक व तआला पंहिंजी रहमत खे कुशादो करे बयान कंदो आहे, उते मोमिननि सां गॾु गुनाहगार बि गॾाईंदो आहे। इन्हनि गुनाहगारनि सां गॾु मुनाफ़िक़, काफ़िर, काइनात जा सभु इंसान गॾाईंदो आहे। सभिनी खे सॾे करे पंहिंजे कुशादी रहमत जो इतला ॾींदो आहे। रब जी रहमत एॾी कुशादी आहे, एॾी कुशादी आहे, एॾी कुशादी आहे, उन रब जे रहमत जे कुशादगीअ खे तव्हां असांजी सोच पहुची नथी सघे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बाननि खे जॾहिं रहमत जे लपेट में आणींदो, उन जा मंज़र अजीब आहिनि। रिवायत जे अंदरि ईंदो आहे, क़यामत जे ॾींहुं जॾहिं अल्लाह तबारक व तआला बाननि जो हिसाब किताब फरमाईंदो, काइनात जा सभु इंसान उते गॾु हूंदा। आदम अलैहिस्सलाम खां वठी हिन काइनात जे आख़िरी इंसान ताईं सभु इंसान गॾु हूंदा। अल्लाह तबारक व तआला जो निज़ाम अदालती एॾो त साफ़ शफ़ाफ़ हूंदो जो उन साफ़ शफ़ाफ़ निज़ाम जो इतला ॾींदे फरमाई, वमा रब्बुका बिज़ल्लामिल लिल आबीद, वमा रब्बुका बिज़ल्लामिल लिल आबीद। चई त रब पंहिंजे बाननि ते ज़ुल्म न कंदो आहे। ॿी जॻह ते ईअं बि फरमाई त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे अदालती निज़ाम खे बयानु कंदे, छा मिलंदो मूंखे जेकॾहिं मां पंहिंजे बाननि ते ॾाढ में ज़ुल्म कयां। अजीब अजीब लफ़्ज़ अल्लाह तबारक व तआला बयान कया आहिनि। पोइ रब तबारक व तआला जॾहिं पंहिंजी रहमत कुशादी कंदो, बाननि जो हिसाब किताब फरमाईंदो, अहिड़ा अहिड़ा बाना अल्लाह ताला जे अदालती निज़ाम में, कोर्ट में रब जे साम्हूं ईंदा जो इंसान जा हवास उॾामी ॾींदा। अहिड़ा अहिड़ा इंसान अल्लाह ताला जे अदालती निज़ाम में साम्हूं ईंदा जिन जो फ़ैसिलो थींदो। हदीस पाक जा किताब इन्हनि अहवालनि खे ॿुधाइण में भरिया पिया आहिनि।
कुरान पाक जे तफ़सीर खे मुफ़स्सिरनि जॾहिं वाज़े कयो, रब जे रहमत ते जॾहिं उन्हनि लिखियो, दुनिया जे अजाइबात खे जॾहिं कुरान पाक ऐं हदीस पाक जे रोशनी में वाज़े कयो, तॾहिं इंसान जो अकुल दंग रहिजी वियो, हैरान थी वियो। कुछ नमूना उन जा पेश किया। रिवायत जे अंदरि अचे थो, अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बाननि खे माफ़ करण जे लाइ राज़ी आहे, तयार आहे, पर बहानो पियो ॻोल्हे, बहानो पियो ॻोल्हे। हिन दुनिया में बि अल्लाह तबारक व तआला रमज़ान मुबारक जो महीनो उम्मत मुहम्मदीअ खे ॾेई करे हिकु मौक़ो ॾिनो आहे त अचो मां बहाने जे तलाश में आहियां, को न को बहानो कयो त मां माफ़ कयां, को न को बहानो तलाश करे मूं ॾे सुरी अचो त मां माफ़ कयां। हाणे बहानो तलाश करणु असांजो कमु आहे, कहिड़ो त बहानो तलाश कयूं, पर सच ई आहे असांखे वरी मस्जिद ऐं नमाज़ ऐं तरावीह खां भॼण जा बहाना खोड़ा, अचण जा बहाना असांखे कोन्हनि, रोज़ो न रखण जा बहाना खोड़नि, मूंखे फलाणी बीमारी, मूंखे फलाणी बीमारी। नेकीअ खां भॼण जा बहाना खोड़नि, नेकीअ खे हासिल करणु, रब तबारक व तआला जे रहमत खे हासिल करण जा बहाना असांखे कोन्हनि। हिरी जो विया आहियूं सॼो साल दीनदारी ऐं नेकीअ खां भॼण जे बहाननि ते आदी थी विया आहिनि। अल्लाह तबारक व तआला बहानो पियो ॻोल्हे। रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हिकिड़ो बहानो अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जाॾो मुजरिम ॾोही हिसाब में खुटी पवंदो, बल्कि 99 दफ़्तर हुन जा साम्हूं हाणे रखिया वेंदा, जंहिं दफ़्तर में हुन जे ज़िंदगीअ जा ॾोह लिखियल हूंदा। उहो बंदो जॾहिं पंहिंजे उन ॾोहनि वारे दफ़्तरनि खे ॾिसंदो, शर्म खां कंधु झुकी वेंदुसि, छो त खुखी ईंदा। हर माण्हू खे पंहिंजा अमल खुखंदा आहिनि न, उनखे खुखी ईंदो त मूंखे इहो अमलनामो मिलियो ई खॿे हथ में हो, इनखे अल्लाह तबारक व तआला कुशादो करे कुशादो करे कुशादो करे 99 दफ़्तरनि जे शक्ल में रखियो आहे। मूंखे ख़बर आहे त मुंहिंजा इन में अमल कहिड़ा लिखियल आहिनि। अल्लाह तबारक व तआला उन बंदे खां पुछंदो, हे 99 दफ़्तर तुंहिंजा लिखियल आहिनि, तुंहिंजे बारे में हिन में लिखियल आहे? साईं हा। हिननि भला हे ॾिस तुंहिंजो जेके लिखियल आहिनि इहे तो कया आहिनि? चवंदो हा साईं कया। चए तोसां नाइंसाफ़ी त न थी आहे? चवंदो साईं न। भला ॿियो छा चवे, मञी थो वेंदो? अल्लाह ताला फरमाईंदुसि मुनकिर नकीर जेके ऐं किरामन कातिबिन जेके तोखां पुछी आया, तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधंदा, ॾिसंदा, लिखंदा विया, उन्हनि ग़लती त न कई आहे? साईं न। मञी थो त सभु ॾोह तो कया आहिनि? साईं हा। भला हिन दफ़्तरनि में मथां कुझु को दफ़्तर वाधारो हुजे, कंहिं ॿिए जो तुंहिंजनि दफ़्तरनि में मिलाइजी वियो हुजे? साईं ईअं बि कोन्हे। भला मां रब तोसां ज़ुल्म कयो आहे? साईं न। बसि मञी थो वेंदो, इक़रार कंदो वेंदो, इनकार जी गुंजाइश ई कान हूंदसि, पर शर्म खां कंधु वीचारे जो झुकियल हूंदो। उन जा 99 दफ़्तर हिकिड़े ताराज़ो जे परड़े में रखिया वेंदा। हो इंतिहाई कपकपीअ जे आलम में दिली तौर ते मञे चुको हूंदो त मुंहिंजे लाइ जहन्नम आहे, हे सॼा दफ़्तर मुंहिंजा गुनाहनि सां भरियल आहिनि। अल्लाह तबारक व तआला उन वक़्तु पंहिंजे रहमत सां वुसअत ऐं कुशादगी कंदे पंहिंजे फज़ल ऐं महिरबानीअ सां उन बाने खे मुख़ातब थींदो, माना तुंहिंजी हिकिड़ी पर्ची बि असां वटि आहे, हे तुंहिंजा 99 दफ़्तर आहिनि, पर तुंहिंजी हिकिड़ी ॿी पर्ची बि असां वटि आहे, अल्लाह तबारक व तआला जे रहमत जे चपटीअ में हूंदी। तुंहिंजी हीअ पर्ची बि असां वटि आहे। उन जा 99 दफ़्तर तराज़ुअ जे हिकिड़े पलड़े में रखिया वेंदा। उहो पलड़ो धड़ाम वञी हेठि कंदो, ॿियो पलड़ो ख़ाली मथे टंगियो पियो आहे। अल्लाह ताला फरमाईंदुसि हीअ पर्ची तुंहिंजी असां वटि आहे। उहा पर्ची उन तराज़ुअ जे ख़ाली ॿिए पलड़े में रखी वेंदी। हो माण्हू चवंदो त या रब्बल आलमीन, हे 99 दफ़्तर एॾा वज़नी, हीअ नंढड़ी पर्ची छा हिननि जे वज़न खे खणंदी? अल्लाह तबारक व तआला फरमाईंदुसि इहा त तुंहिंजी सोच आहे न, मुंहिंजे रहमत वारी तौर ॾिसजां। उहा पर्ची जॾहिं उन तराज़ुअ जे पलड़े में रखी वेंदी, उहा त हिकिड़ी पर्ची नंढड़ी टुकड़ी कागज़ जी 99 दफ़्तरनि खे वज़न में खणी वेंदी, पाण वज़नी थी वेंदी। उहा पर्ची खोले जॾहिं उहो माण्हू खणी करे ख़ुशीअ में ॾिसंदो त हुन ते लिखियल हूंदो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। इहा शाहिदी हूंदसि
जंहिं शायरीअ सां हुनखे मुस्लमान तस्लीम कयो वियो। माना ॿियो को बि अमल कोन हूंदुसि, सिर्फ़ु इहो कलमो शहादत। जॾहिं अल्लाह तबारक व तआला बाननि खे माफ़ करण ते ईंदो त ईअं रुगो बहाना ॻोल्हींदो। चयो जो तई ख़ुसूसन अहिड़नि बाननि खे, ए मुंहिंजा उहे बान हो, या इबादी अल्लज़ीना असरफू, जेके पाण सां नाजायज़ियूं करे, ज़ुल्म ज़्यादतियूं करे, इंतिहाई हदूं क्रॉस करे चुका हो। ए मुंहिंजा अहिड़ा बान हो, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, मुंहिंजे रहमत मां मायूस न थिजो, नाउमीद न थिजो। इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, अल्लाह तव्हांजा सभु ॾोह माफ़ कंदो। इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम, क़ुरान तो फरमाए हू बख़्शणहार ज़ात आहे। ॿियो मिसाल ॾियां, रब तबारक व तआला कीअं ॿारनि खे माफ़ कंदो। रिवायत जे अंदरि ईंदो आहे हिकिड़ा ॿ बाना अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जा ॾोही साबित थींदा। अल्लाह ताला उन्हनि ॿिन्हिनि खे फरमाईंदो वञो जहन्नम, वञो जहन्नम। उन्हनि मां हिकिड़ो त बाक़ाइदगीअ सां डोड़ंदो ईंदो, ॼणो हिनखे को ख़ुशख़बरीअ जो पैगाम मिलियो हुजे, ख़ुशीअ मां डोड़ंदो हुजे। हिकिड़ो ईअं डोड़ंदो ईंदो, ॿियो वरी वेंदो बि ईअं थोरो झाती बि पाईंदो वेंदो, ॿ विखूं अॻिते हली वरी ईअं झातड़ी बि पाईंदो वेंदो। वञण ॼण हिनजी दिलि नथी चए, ॿ चारि विखूं खणंदो वरी थोरो ईअं झाती पाईंदो पियो। अल्लाह तबारक व तआला ॿियनि खे सर कंदो, हेॾे 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 अचो ॿई। जेको डोड़ंदो वेंदो उन खां अल्लाह ताला पुछा फरमाईंदो, काॾे पियो डोड़ंदो वञे ख़ुशीअ में। उहो चवंदो त रब साईं तुंहिंजो हुकुम हो, दुनिया में त तुंहिंजे हुकुमनि खे मां पुठी ॾिनी। चयमि त भला अॼु मुंहिंजे रब जो हुकुम आहे आम्हूं साम्हूं, अॼु त रब जे हुकुम ते जोड़ पायां। दुनिया में तुंहिंजे हुकुमनि खे पुठी ॾिनी, मां अॼु तुंहिंजे हुकुम ते जोड़ंदो पियो वञा। अरे तोखे हुकुम मिलियो आहे जहन्नम में किरण जो, साईं जहन्नम बि तुंहिंजी आहे, हुकुम बि तुंहिंजो, मां बानो बि तुंहिंजो, डोड़ंदो थो वञा। हुकुम जो तुंहिंजो आहे, तुंहिंजे हुकुम ते पियो वञा। अल्लाह तबारक व तआला उन बाने खे फरमाईंदो, तूं मुंहिंजे हुकुम ते तामील में पियो वञी। साईं हा। अल्लाह ताला फरमायसि मुंहिंजे हुकुम जी तामील तो करी त पोइ मुंहिंजो हुकुम तुंहिंजे लाइ हाणे इहो आहे त तूं जन्नत में वञ। वरी हुन खां पुछंदो तूं भला वञी बि थो, वरी पोइ ते बि ॾिसंदो थो वञी, वरी ॿ विखूं अॻिते हली वरी पोइ ते थो ॾिसी। छो? इहो बहानो जवाबु ॾींदो, या इलाहुल आलमीन, दुनिया जे ज़िंदगीअ में तुंहिंजी रहमत वॾी कुशादी हर वक़्तु मूंसां शामिल हाल हुई। मां कॾहिं बीमार थींदुमि तोखे पुकारींदुमि, सिहत मिलंदी। मुश्किलातूं ईंदियूं तोखे पुकारींदुसि, मुंहिंजी मुश्किल तरंदी। वरी कंहिं परेशानीअ में ईंदुसि, ॿ रकातूं नफ़िल पढ़ंदुमि, सजदे में वञी तोखे पुकारींदुसि, मुंहिंजा मामलात दुरुस्त थींदा। अल्लाह जी दुनिया में त तुंहिंजी रहमत शामिल हाल हुई, पर हुनजे बावजूद बि शैतान मूंखे विख विख ते भुलायो, विख विख ते शैतान मूंखे तिरकायो, बुछड़ो ऐं बुरो बनायो। रब साईं इन्हनि बुछड़ाइनि ऐं बुराइनि जे बदौलत अॼु मां जहन्नम में पियो वञा, पर तुंहिंजी इहा कुशादी रहमत मां मायूस मां न हुयुसि। तुंहिंजे रहमत जे कुशादगीअ मां मायूस न हुयुसि। पोइ छा तूं वेंदे बि वञी बि थो ऐं पोयां ॾिसंदो बि वञी थो, छा थो चवणु चाहीं? पोइ माण्हू चवंदो त या रब्बुल आलमीन तुंहिंजो हुकुम हो, वञा बि पियो, पर तुंहिंजे रहमत में उमेद रखी पोइ त ॾिसंदो बि वञा पियो त मन रब जी रहमत में जोश अचे त मूंखे वापसि मोटाए। तुंहिंजे रहमत जे जोश जे उमेद में हुयुसि त कॾहिं थी मुंहिंजे रब जी रहमत जोश खाए, मूंखे रब वापसि मोटाए, इन उमेद में हुयुसि। अल्लाह ताला फरमायसि पोइ तोखे मुंहिंजे रहमत में उमेद हुई न, पोइ मां ई त चयो आहे त मुंहिंजे रहमत मां ना उमेद न थिजो, तोखे उमेद हुई त तुंहिंजे लाइ बि जन्नत आहे। हिन दुनिया जे अंदरि जेको रब तबारक व तआला जो दर नथो छॾे न, जेकर मां कसम खणा न त कूड़ो न थींदुसि, अल्लाह ताला हुन बाने खे न छॾींदो। हिकिड़ो नरम पाणीअ जो कतरो आहे, मुसलसल हिकिड़े पके पत्थर ते पियो किरंदो आहे, टेपो टेपो थी किरंदो आहे, किरंदो आहे, किरंदो आहे, किरंदो आहे, उन पत्थर में टुंग करे वेंदो आहे, सोराख़ बणाए वेंदो आहे, नरम पाणी। छा हे इंसान जेको पत्थर दिल थी वियो आहे, गुनाह करे, ॾोह करे, इन पत्थर दिल ते जॾहिं रब जे ख़ौफ़ जे करे, रब जे रहमत खे मद्देनज़र रखी करे अख मां पाणी मुसलसल ॻाड़ींदो, छा इहो अख जो पाणी हिन जे पत्थर दिल खे कोन भञी भोरा कंदो? भञी भोरा करे छॾींदुसि। पर माण्हू अख मां घोड़ो वहाए त सही, पर असांजूं अखियूं जेके आहिनि न,
ये खुश्क थी वयूं आहिनि असांजे गुनाहनि जे करे। असांजो दिलियूं पत्थर थी वयूं आहिनि, गुनाहनि जी ज़ंग कट चढ़ी वई आहे। इहा दिलि धोपंदी कीअं? ॻोड़ो हिकिड़े जी ज़रूरत आहे, बसि हिकिड़े ॻोड़े जी ज़रूरत आहे। ख़ुदा जे ख़ौफ़ जे करे जंहिं अख मां ॻोड़ो किरियो, रिवायत अंदरि ईंदो आहे अल्लाह तबारक व तआला उन अखि ते जहन्नम हराम कयो आहे। ॿी रिवायत में ईंदो आहे जहन्नम जे बाहि खे विसाइण जे लाइ उन बाणे जो इहो हिकिड़ो ॻोड़ो काफ़ी आहे। अल्लाह तबारक व तआला एॾो अरहमुर राहिमीन ज़ात आहे, पंहिंजे बाननि जी तौबा ॿुधण जे इंतज़ार में आहे त मुंहिंजो बानो मूंखे कीअं थो परचाए, कहिड़नि लफ़्ज़नि सां थो मुंहिंजो बानो मूंखे पुकारे। हिकिड़े बुज़ुर्ग खां कंहिं माण्हूअ पुछो, सम्झण जे लाइ सुवाल कयईं, अल्लाह तबारक व तआला खे घणो लाचार कंहिंजो आहे? हुन जवान जो सुवाल अजीब हो। बुज़ुर्ग खां पुछे थो अल्लाह तबारक व तआला खे घणो लाचार कंहिंजो आहे? नेकनि बाननि जो अथसि या बुरनि बदकारनि जो अथसि? उन बाने अजीब जवाब ॾिनो, चई त यार मूंखे त अल्लाह जे इल्म जी ख़बर कान्हे, अलबत्त मां धागा वटींदो आहियां एट जे ज़रिए। पोइ धागा वटींदे जेको धागो न टुटी पवंदो आहे या उहो वटिजंदे सन्हड़ो थी वेंदो आहे, मुंहिंजी नज़र उन टुटल धागे ते ऐं उन कमज़ोर थियल धागे ते वधीक हूंदी आहे त इहो मथां वधीक अञा कमज़ोर थी टुटी न पए। या जेको टुटल हूंदो आहे हुनखे गंढ ॾींदो आहियां मां त वधीक हुन ते तवजो हूंदो आहे त इहो अञा मज़ीद टुटी न पए, हिन में गंढियूं ईंदियूं त मुंहिंजो सॼो धागो या वॾण वटींदुसि त सॼो मुंहिंजो धागो ख़राबु थींदो। कमज़ोरनि टुटलनि ऐं हिननि धागनि ते मुंहिंजी वधीक नज़र हूंदी आहे त पोइ अल्लाह तबारक व तआला जी नज़र रहमत बि पंहिंजे गुनाहगार भॻल परे चल दूर थियल बाननि ते वधीक हूंदी आहे त इहे बाना मुंहिंजा कॾहिं तसरीअ था। सचपच जेकॾहिं हिन काइनात में अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जे आॾो तौबा करण वारा बाना न हुजनि, सभु जो सभु नेक थी पवनि, हिकिड़ो बि गुनाहगार न हुजे जो हुनखे तौबा करणी पए, त अल्लाह तबारक व तआला ॿिया बाना अहिड़ा पैदा कंदो जेके ग़लतियूं बि कंदा वरी रब तबारक व तआला खां माफ़ी बि घुरंदा। छो कंदो भला रब तबारक व तआला ईअं? भला रिवायत अंदरि ईंदो आहे अल्लाह तबारक व तआला पंहिंजी गफ़ारियत रहमान ऐं रहीम वारी सिफ़त कीअं ज़ाहिर कंदो? जे ॾोहारी बाना न हुजनि त जॾहिं बानो ॾोह करे पोइ वरी रब तबारक व तआला खां माफ़ी घुरे, पोइ त रब तबारक व तआला हुनखे माफ़ करे त रब तबारक व तआला जी गफ़ूर रहीम वारी सिफ़त ज़ाहिर थिए। जे बाना ई अहिड़ा कोन त इहा सिफ़त ज़ाहिर कीअं थींदी? अल्लाह ताला पंहिंजे तमाम तर सिफ़ात खे ज़ाहिर करण जे लाइ अहिड़ा बाना ख़ल्क़ींदो आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला खे बाने जो गिड़गिड़ाइण वणंदो आहे। कॾहिं बानो रोअंदो आहे, दुआऊं घुरंदो आहे, अल्लाह ताला हुनजे दुआउनि खे हाल फ़िलहाली इंतज़ार कराईंदो आहे। बेआईनी जीअं बानो चाहींदो आहे ईअं क़बूल न कंदो आहे। बानो सम्झंदो आहे त शायदि मुंहिंजूं दुआऊं क़बूल ई नथियूं थियनि, अल्लाह ताला मुंहिंजी दुआ ॿुधे ई नथो, मुंहिंजी दुआ क़बूल थिए ई नथी, बेसब्रो थी पवंदो आहे। पर सचपट रिवायत में ईंदो आहे अल्लाह तबारक व तआला उन बाने जे गिड़गिड़ाइण खे एॾो पसंदि कंदो आहे, चाहींदो आहे त इहो मूंखे अञा ईअं छॾे न, इहो मूंखे अञा चवे न ओ मुंहिंजा रब साईं, ओ मुंहिंजा रब साईं, ओ मुंहिंजा रब साईं, रोए न मुंहिंजे आॾो, अञा मूंखे बाॾाए न, मूंखे हिन जो बाॾाइण वणे थो। रिवायत अंदरि ईंदो आहे त बानो अल्लाह ताला जे ज़ात जे आॾो हथ खणे अल्लाह ताला हुन जा ख़ाली मोटाए, अल्लाह से फरमाए त मूंखे बाने जा हथ ख़ाली मोटाइण हया ईंदो आहे। अल्लाह तबारक व तआला एॾो बख़्शणहार ज़ात आहे। हज़रत वहाब बिन मुनब्बिह रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब ऐं अल्लामा इब्न क़ुदामा रहमतुल्लाह अलैह बि पंहिंजे किताब में किताब तवाबीन में लिखियो आहे त मूसा अलैहिस्सलाम जे दौर में बनी इसराइल जे क़ौम जे अंदरि हिकिड़ो बानो हो, नौजवान हो, गुनाहगार हो, हर क़िस्म जो गुनाह कयईं, को गुनाह अहिड़ो न हो जेको हुन खां रहियल हुजे, वॾो ॾोहारी हो ऐं हुन जा ॾोह मशहूर बि थी विया। हर माण्हूअ खे पतो हो त हे अहिड़ो ॾोहारी आहे, हर माण्हू हुन मां बेज़ार थी वियो, एॾा बेज़ार थिया माण्हू हुन मां जो हुनखे परे खां ॾिसंदा त घटि वधि ॻाल्हाईंदा। हेॾो वरी मोट अहिड़ी ॾींदो हुननि खे जो हुनजो अंदरि साड़े छॾींदो। हिकिड़ो ॾोहारी
ॻाल्हाइण में वरी तिखो, हिन जा लफ़्ज़ अहिड़ा जहिड़ो ज़बान मां लफ़्ज़ न कढई, ॾाटो हयईं, तीर हयईं, तलवार हयईं, अहिड़ा लफ़्ज़ तिरछा तिखा बद अख़लाक़ीअ वारा। एॾा माण्हू उनजे ॾोहनि मां, उनजे गुफ़्तार मां तंग थिया, बेज़ार थी करे हिन खे पंहिंजे इलाइक़े मां कढी ॿाहिरि उछलाया। ज़ोरीअ धिका ॾेई लतूं मुकूं हणी कढियऊंसि, निकिरो असांजे इलाइक़े मां, वरी हेॾे न अचिजांइ। जॾहिं माण्हुनि हुनखे कढियो, तमामु घणो परे बयाबान बरपट में छॾे आयसि, पोइ हिनखे पंहिंजो ज़मीर मलामत करणु लॻो। माण्हू जॾहिं हलिया विया, हे वक़्तु ईअं हलंदो वियो, जबलनि में बयाबाननि में जॾहिं हलियो वियो, हिन जो ज़मीर हिनखे मलामत करणु लॻो। हे बणा हेड़ा तेड़ा, लॼ तोखे नथी, पंहिंजनि सां पहुचाई जो पंहिंजा बि तोखे छॾे विया, परावनि त तोखे धिकारियो, पंहिंजनि बि धिकारियो। तूं अहिड़ो किनो आहीं जो पंहिंजनि बि तोखे जीअं में जाइ ॾिनी। ईअं ज़मीर हिन जो जाॻियो, पाण खे मलामत करणु लॻो। मलामत कंदे कंदे पंहिंजे ॾोहनि ते पिशेमान थींदे हलंदे हीअं ख़्यालु कयईं सॼे ऐं खॿे केरु बि कोन्हे, दांह निकिरी वियसि। वाकई सभु छॾे विया। हीअं जो कंदो रहे, पोइ ॾिठई त कोई नज़र न आयो, सभु हिन मां बेज़ार थी हलिया विया। उन वक़्तु हीअं कंधु मथे खणी चवणु लॻो त मुंहिंजा रब, हाणे मां अकेलो वॾे बचो आहियां, केरु बि कोन्हे मूंसां, न माइट न मिट, न दोस्त न यार, न को सहारे वारो, कोई बि कोन्हे। रब साईं, हाणे मां अकेलो बचो आहियां, मुंहिंजे लाइ तूं ई आहे। अल्लाह साईं, जेकॾहिं तूं बि मूंसां नाराज़ आहे त पोइ हिन दुनिया में ॿियो केरु आहे जंहिंखे मां सॾु कयां, उहो मूंखे जी सां जवाबु ॾे। अहिड़ा लफ़्ज़ हुन बाने चया, उन लफ़्ज़नि जे चवण सां हुनजो दम परवास थी वियो, मरी वियो। अल्लाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलाम ॾे वही मोकिली, फलाणे बयाबान में मुंहिंजो दोस्त हिकिड़ो मरी वियो आहे, वञी करे हुनजो कफ़न दफ़न तयारु करे हुनजी जनाज़े नमाज़ वञी पढ़ाए, पर ऐलान कर जेको हुनजे जनाज़े में शरीक थींदो न, हुनखे बि माफ़ कंदुसि। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो पैगंबर हो, ऐलान जो कयईं त काफ़ी सारा माण्हू वॾे तादाद में जमा थिया, त अल्लाह जे पैगंबर जो ऐलान आहे त जेको हिन जनाज़े में शरीक थींदो, रब हुनखे माफ़ कंदो। वॾे तादाद में क़ौम गॾु थी। जॾहिं हुनजो जनाज़ो तयारु थी पियो, जनाज़ो नमाज़ पढ़ियो, आख़िर में चयूं त भला मुंहुं त ॾिसूं हिन बुज़ुर्ग जो, इन नेक साले वाने जो। माण्हू जॾहिं वेझो थी करे हुनजो मुंहुं ॾिठो त माण्हू चयो अल्लाहु अकबर, दाऊं निकिरी वियो माण्हू खां। मूसा अलैहिस्सलाम चयो छो भाउ? चई हे त असांजे क़ौम जो उहो फासिक फाजिर माण्हू आहे जंहिंखे असां सभिनी धिकारे कढियो। हे वरी बुज़ुर्ग कॾहिं थियो जो हिन जी जनाज़े जी नमाज़ नबी सगोरो थो पढ़ाए, वरी ऐलान थो करे त जेको हुनजे जनाज़े में शरीक थींदो त हुनखे बि माफ़ी मिलंदी। हे त उहो फासिक फाजिर ॾोहारी आहे जंहिंखे असां धिकारे कढियो। इंतिहाई ग़लीज़ क़िस्म जो माण्हू हो। मूसा अलैहिस्सलाम हैरान थी वियो, क़ौम जे माण्हुनि जी ॻाल्हि ॿुधाई, अल्लाह तबारक व तआला जो हुकुम पहिरियां थी चुको हुउसि, उहो नज़र में रखई, हैरान थी वियो। तूर सिना जबल ते वञी अल्लाह ताला जे ज़ात सां मुखातब थियो, रब्बुल आलमीन, तुंहिंजो हुकुम, तुंहिंजो फ़ैसिलो अखियुनि ते बराक आहे, पर मूंखे सम्झ में न आयो। माण्हू था चवनि ॾोहारी हो, धिकारे कढियोसीं, तो चयो त मुंहिंजो दोस्त आहे, वञी हुनजी जनाज़े नमाज़ पढ़, माण्हुनि खे बि चयो त जेको शरीक थींदो हुनजी बि माफ़ी थींदी। मूंखे रब साईं सम्झ में न आयो। अल्लाह ताला वही जे ज़रिए रब्बे ज़ुल जलाल मूसा अलैहिस्सलाम खे ॿुधायो त मूसा, तोखे इहा ख़बर आहे वाकई हिननि माण्हुनि हिनखे धिकारे कढियो, वाकई ॾोहारी हुयो एॾो, पर सभु जॾहिं हिनखे छॾे विया न, हे तनाह थी पियो, पंहिंजे सॼे खॿे अॻियां पोयां ॾिठई केरु कोन्हे, पोइ हिन पंहिंजो निमाणियूं अखियूं खणी करे मूं ॾांहुं निहारियो। मूंखे अजीब लफ़्ज़ चई, मूसा तोखे ॿुधायां? मूसा अलैहिस्सलाम चवणु लॻो, मुंहिंजा रब साईं, उहे कहिड़ा लफ़्ज़ आहिनि जिन लफ़्ज़नि तोखे रिझायो, मूंखे बि ॿुधाए। अल्लाह ताला फरमायो मूसा अलैहिस्सलाम खे, मूसा, हिन बंदे मूंखे चयो त मुंहिंजा रब साईं, जेकॾहिं मूंखे माफ़ करण में तुंहिंजी इज़त घटिजे थी त पोइ मां तोखे सुवाल नथो कयां।
मां तोखे सवाल नथो कयां, पर जे मूंखे सज़ा ॾियण में तुंहिंजी इज़त वधे थी त बि मां तोखे सवाल नथो कयां, पर मूंखे यकीन आहे त मुंहिंजा रब साईं मूंखे माफ़ कंदे त तुंहिंजे इज़त ऐं अज़मत में कंहिं बि क़िस्म जी कमी कोन थींदी। न के मूंखे सज़ा ॾियण में तूं ख़ुशि थींदे, न के तुंहिंजे इज़त अज़मत में इज़ाफ़ो थींदो। रब साईं मां इहो सवाल तोखां तॾहिं थो कयां जो मूंखे यकीन आहे त मूंखे माफ़ करण में तूं ख़ुशि थींदे, मूंखे सज़ा ॾियण में ख़ुशि न थींदे। मूंसां मूंखे मुंहिंजो बानो ॾोहारी अहिड़नि लफ़्ज़नि सां मूंखे मुखातब थिए, उन बाने खे मां ईअं छॾियां? अल्लाह तबारक व तआला उन बाने खे अहिड़नि लफ़्ज़नि सां पुकारण जे करे रब माफ़ी ॾिनी जंहिंखे माण्हू क़ौम जा धिकारे चुका हुआ। हाणे सच ॿुधायां, जाइज़े वठण जी सूरत ही आहे, मक़सदु वाक़िया किसा ॿुधाइण न हूंदो आहे। तव्हां असां दुनिया जे दर्जे ते रहण वारा गुनाहगार आहियूं। असांजे गुनाहनि खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे सतारीअ जे चादर सां ईअं ढकियो आहे। कंहिंखे कंहिंजे ऐबनि जी ख़बर न आई, कंहिंखे कंहिंजे करतूतनि ऐं ॾोहनि जी ख़बर कान्हे का। रब तबारक व तआला जेकर इहो सतारीअ वारो ईअं पर्दो खणी छॾे न, असां मां कोई कंहिंखे गॾु वेहण त न ॾींदो, कोई कंहिंखे ॾिसंदो त न, पर एॾी नफ़रत कंदो जेॾी ग़लाज़तुनि खां नफ़रत थींदी आहे उन खां वधीक। हे रब तबारक व तआला तव्हां असांखे पंहिंजे रहमत ख़ुदावंदीअ वारी सतारीअ वारी चादर सां ढके हिकु मौक़ो ॾिनो आहे त इहे ॾोहारी बाना त अॻियनि नबियुनि जे उम्मतुनि मां हुया। तव्हां मुंहिंजे महबूब जा उम्मती हो, तव्हांखे एॾो रुसवा न कयो अथऊं, न कंदुसि। इहो वाइदो आहे। मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीहिम व मा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम व हुम यस्तग़फ़िरून। अल्लाह तबारक व तआला सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो आहे, सोना नबी जेसीं ताईं तूं इन्हनि में मौजूद आहीं तेसीं ताईं मुंहिंजो वाइदो अज़ाब न कंदुसि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी दरख़्वास्त था कनि, मुंहिंजा रब हिकिड़ो ॿियो बि अञा महिरबानी जो फ़ैसिलो फरमायो। अल्लाह से फरमाए थो कहिड़ो? साईं तव्हां चओ था जेसि ताईं मां आहियां तेसि ताईं तुंहिंजो अज़ाब न थींदो। साईं हिकिड़ो ॿियो बि महिरबानी जो फ़ैसिलो थिए, मुंहिंजे वए खां पोइ बि हिननि जे लाइ हिकिड़ी का महिरबानी अञा रखो। अल्लाह से फरमायो वमा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम व हुम यस्तग़फ़िरून, इस्तिग़फ़ार कंदा, माफ़ी वठंदा ईंदा न, वाइदो त अज़ाब न कंदो। हाणे तव्हां असांजे लाइ सतारीअ जे चादर सां ढके करे अल्लाह ताला इहो रस्तो दरवाज़ो खुलियल छॾियो आहे त मुंहिंजा बाना मूंखां माफ़ी वठनि त इन चादर जे अंदरां अंदरां माफ़ी ॾेई छॾियां। युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात, माफ़ी वठनि, इन्हनि बुराइनि खे नेकियुनि सां तब्दील करे छॾींदुमि। क़यामत जे ॾींहुं इन दफ़्तर ते इन्हनि नेकियुनि खे मटा सटा करण जे करे चिपो बि न हूंदो, चिपो चुटो बि न हूंदो। असां त का शइ लिखंदा आहियूं, पोइ ड्राईंदा आहियूं, वरी ॿी शइ वाइट हणंदा आहियूं, चुटो थींदो आहे न। अल्लाह जे फरमाए थो चुटो बि कोन थींदो, जीअं सतारीअ सां ढकियो कंहिंखे ख़बर कोन्हे न, माफ़ बि ईअं कंदुसि जो क़यामत जे ॾींहुं उन अमलनामे में चुटो बि नज़र न ईंदो। पर मूंखां घुरनि त सही। ये रमज़ान मुबारक जो महीनो तव्हां असांखे इहो सबक़ पियो ॾिए त अल्लाह ताला खां माफ़ी वठो। अल्लाह ताला तव्हां असांजे विहण खे ॿुधण खे क़बूल मंज़ूर फरमाए। अल्लाह ताला तव्हां असांजूं कमियूं कोताहियूं माफ़ फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।